अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी हणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीदत मीरा शाह मदद कर अची औखी अवेरा लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी अडे पेर पो औलाद अली शेर कर का माड़ मुरीदत दस्तगीर के मञो था न सही मन जो ॾुखिया न थियो असांजे पार वारे पासे दे तव्हां असांखे पारे चो चवंदा हो असां वरी तव्हांखे पारे चो चवंदा आहियूं असांजे पार ॾे बुज़ुर्ग आसे सूफ़ी सचल साईं सचल ॿुधो तो सचल सचल सारो सच वो फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मीरा चो सुभान अल्लाह पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ सजे जोर पीरा न पीरगे वरी बुध पीर पीरा मुर्शिद मीरा मीरा महियद्दीन पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा सो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ सचल कंहिंखे को न छॾियो आहे अॻिते तो चवे यारा को जो नहीं मनेंदा मुंहिंजे हबीब जे यारनि खे न मञे महबूब मिठे जे यार भर दी हाँ यार दी घड़ोली पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा सो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ असांखे फख्र आहे जो असांजो अब्दुल कादिर जीलानी मुर्शिद आहे उहो असांजो पीर आहे जेको ख़ाली पीर कोन्हे बल्कि पीरनि जो बि पीर आहे हा न साईं सिखणी चयो सिखणी ओ मुसलमान पोइते ॾिसां थी त मुड़ुस बराबर मरी वियो आहे कोन उथंदो मुड़ुस क़त्ल थी वियो कोन उथंदो पर पोइते इन जे करे वाझायां थी त जंहिंजो हथ ॾिनो हो मुंहिंजे मुड़ुस उहो मुंहिंजो ज़ामिन आहे इहो दस्तगीर ज़ामिन देर कोन कंदो आहे मुंहिंजे लाइ छो देर कई थई जागो था निंड अथव खुदा जो कसम आहे पंजाब जी तारीख़ शाहिदा मायर गो ये लफ़्ज़ चया त ज़ामिन देर छो कई आहे अञा जो निहारन त नीरे घोड़े ते जवान अॻियां ठग फिरी आहे नीरे रंग जो घोड़ो आहे मुंह ते निकाब चढ़ियो पियो आहे अॻियां हुन ज़ालिम जे फिरी आयो जे ख़बरदार अब्दुल कादिर जीलानी जो जेको हथ ॾींदो आहे त असां ख़यानत न थींदी आहे हाणे मोट पोइते जंहिं जाइ ते सिख मारियो थी उते तुंहिंजो फ़ैसिलो कंदुसि उनखे दहशत न थी मुस्लमान खे मुजादा हुनजा हौसला ख़ता थी आहे तलवार हुन जे हथनि मां किरी पई आहे अब्दुल कादिर जीलानी हुनखे वठी उन जॻह ते आयो आहे सिख जे मुंडीअ खे धड़ सां मिलाए अब्दुल कादिर जे हथ में लकुड़ आहे उहो मथां लकुड़ घुमाए चए थो कुम उथी अल्लाह जे इज़्न सां पीरान पीर जो लकुड़ लॻंदो वियो मोल सिख जहिड़ो थी पियो रुगो जहिड़ो कोन थियो बल्कि जहिड़े तरह सां चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद थियो आहे मुस्लमान थियो आहे ज़ाल हुनखे मिली आहे पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि उन्हीअ पंहिंजी तलवार सां उन ज़ालिम मुस्लमान जो सिर वढे ख़त्म करे छॾियो आहे पाण फरमाइनि था शरीयत जो कानून आहे किसास जे एवज़ में किसास थींदो आहे अड़े जेको सिखनि जे सॾ ते अचे अॼु जे लालू रायक वारो सुन्नी मुस्लमान सॾे त कोन ईंदो
सॾे त ॾिस न इन जवान जी दामन त झले त ॾिस न जंहिं गौस पाक जी दामन झली ख़ुदा जो कसम ॾुखियो ॾींहुं न ॾिस मां परे निकिरी वियुसि ॻाल्हि पे कयमि त नबी पाक जे रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे कंहिंखे फ़ाइदो पियो यादि आहे न ॻाल्हि असहाबनि चयो कीअं साईं शैतान खे चए हा अल्लाह जॾहिं चयो त आदम खे सजदो कयो सभिनि सजदो कयो पर हिन कोन कयो पोइ अल्लाह हिन जी सज़ा मुक़ररु कई कहिड़ी फ़ख़ुरुज निकिरी वञ इन्नक रजीमुन तूं तड़ियल आहे इन अलैक लानती तो ते मुंहिंजी लानत आहे इला यौमिद्दीन क़यामत ताईं छाजे करे छा चयो हई माली लम अकुल अस्जुद लिबशरिन मां हिन बशर खे कीअं सजदो कयां मूंखे लाइक़ न आहे रब चयो तो नबीअ खे बशर चवण जी रस्म विधी आहे हाणे तो ते त लानत पर तुंहिंजे मुरीदनि ते बि लानत जेके तो वांगुरु नबीअ खे बशर विया चवंदा आहे न भा उस्ताद खे जो लानत जो इनाम मिलियो त शागिर्द खे बि वंड मिले न हुननि आदम खे बशर चयो हो हे लहाबी जेको आहे सो मदनी वारे मदीने जे ताजदार खे बशर थो चवे पियो जंहिं मुहम्मद करीम जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो अड़े मुंहिंजो अहिड़ो हबीब जंहिंजे जिस्म ते मख न वेंदी हुई सारी ज़िंदगी हबीब जे जिस्म में जूअ न पई हिननि वहाबिन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे ॿेर वारे मुला त महबूब मुहम्मद करीम खे जूं पवंदियूं हेठां वरी लिखे थो त पंहिंजे जिस्म मां कोन पवंदियूं हुअसि ॿियनि मां पवंदियूं हुअसि ओ बेहया ॻाल्हि त साॻी थी न ॿियनि मां बि त नबी जे जिस्म में आई ख़ुदा जो कसम आहे 1400 साल गुज़री आहे उम्मत जो इजमा आहे त मुहम्मद जो जिस्म मख खां बि पाक त जिस्म जूअ खां बि पाक बिना पाछे तो हूं जो पाको जिस्म मखे खे न वेहण जो तो ते हुकुम वधे यूसुफ खां तुंहिंजी सूंह सजण तो ता कुर्बान थिया जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा अब ये चवंदा न सुन्नी मुसलमान अॼुकल्ह जो नको गुलाम नबी जो शेर आहे न को छा अॼु खां कई सौ साल आशिक चया तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी मुंहिंजा ॿार बचा जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा हिननि जो ॿेर वारो बुज़ुर्ग ॿेर में बुज़ुर्ग हूंदा आहिनि या ॿेर में जिन हूंदा आहिनि अब ॿेर में के बुज़ुर्ग थियो जिन वेठा हूंदा असां जेकॾहिं चऊं सेवण शरीफ़ भिट शरीफ़ अब हाओ न सही दरगाह शरीफ़ फ़कीरपुर शरीफ़ अलाहाबाद शरीफ़ त हे कावड़जी पन अवां जो वरी शरीफ़ अड़े तव्हांजी ॿेर शरीफ़ आहे असांजा कोन न पर जा बुज़ुर्गनि जा ॻोठ शरीफ़ आहिनि वरी शरीफ़ हो जेको नबी अला जूं पियो साबित करे खुदा जो कसम आहे महबूब जी ज़ात जे जिस्म ते त मख कान वेहंदी ही पर जे हबीब कपिड़ो लाहे परे उछलींदा हा त कपिड़े ते बि मख कान वेहंदी मख खे बि शनास ही त हे मुहम्मद अरबी जो कपिड़ो हिन बेहयावन खे इहा बि शनास कान्हे जो मुंहिंजे महबूब पाक जो शान सुञाणनि खुदा जो कसम आहे महबूब पाक जी ज़ात खे पाण जहिड़ो बशर था सॾनि जो मुहांडो ॾिठो अथव करी शीदी पे पुट सां गॾियो हुयो उन सॼी ज़िंदगी आहीनो ॾिठो हो कोन पोइ छोरे खणी आहीनो जो खोए त पंहिंजी सूरत नज़र आयसि शीद को ॿार चप थुल्हा वार गुंडीदार ऐं उमिरि में आहीनो ॾिठो कोन हुई ॾिसी पीउ खे चई अबा ड्रेजारे थो चई हिन खे कोई ॿियो माण्हू वेठो आहे त कुराड़े चस माखे ॾे केरु थो ड्रेजारई वठी चई केरु आहे थू थी बणा अछी ॾाढी सां ॿार थो ड्रेजारे पियो पोड़े खे पंहिंजी शकिल नज़र आई न वरी पाण खे बि गुज़ारे थो अछी ॾाढी सां ॿार थो ड्रेजारे अड़े जिन जहिड़ा तुंहिंजा मौलविन जा बूथ त निहार ख़ुदा जो कसम आहे असां जंहिंजा त चेहरा ॾिस खुदा नूर त खसे छॾियो अथव महबूब सां हमसरी दावा था कयो पिया अल्लाह ताला फरमा फ़ख़्रुज इन्नक रजीम निकिरी वञ तड़ियल तो ते लानत आहे इन अलैक लानती इला यौमिद्दीन क़यामत ताईं तो ते मुंहिंजी लानत वसदी
पर हिकड़ी सज़ा ॿी बि थी, लानत त थी पर ॿी बि सज़ा थी। कहिड़ी? सुबुह थींदो हो, अल्लाह हिकिड़े मलाइक खे मुक़रर कयो हो, लपाट उनखे वहाए कढंदो हो, पर अहिड़ी ज़ोरदार लपाट लॻंदी हुअसि जो शैतान खे सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 8 पहर मथे में सूर हूंदो हो। सम्झो था लाइ न? 6000 साल गुज़री विया। घणा? आदम खां वठी मुंहिंजे नबी ताईं 6000 साल गुज़री विया। लपाट रोज़ लॻेसि, अहिड़ो मथे में सूर पैस जो 8 पहर गुज़री वञनि। जमल मदीने में सिजो भिरियो, चओ सुभान अल्लाह। जमल मक्के मदीने जो सरदार आयो, चओ सुभान अल्लाह। आया आसथियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में, पसी पहर पुनहल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियाम, पोइ गूदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। जमल रहमत लिल आलमीन आयो ऐं अल्लाह जे क़ुरान जी आयत लथी, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला फरमायो है, प्यारा नबी असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। जंहिंमहिल इहा आयत लथी तंहिंमहिल शैतान रोई हुजूर वटि आयो, या रसूल अल्लाह। केरु आयो? शैतान आयो। ॾाढे जो केरु आयो? या रसूल अल्लाह। क़ुरान जी आयत आहे, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं हबीब तूं सभिनी जहाननि जे लाइ रहमत आहे। या रसूल अल्लाह, मां उन आलम में मां बि आहियां या ॿाहिरि हां? अची मोचड़नि तपायो। अब आप समझो था ना सही? सरकार फरमास त तूं बि आलम में आहीं, तूं बि आलम में। चेपो किबला जे आलम में हा त तुंहिंजी रहमत मांखे बि पहुचे। पाण फरमाइनि था, घुरणो थी सो घुर, रहमत जो दरिया जोश में अची वियो। घुरणो थी सो घुर, हुनखे ॿी यादगिरी कान आई। माफ़ी घुरे हा त शायदि मिली वञेसि हा, पर हुन माफ़ी जी ॻाल्हि कान कई। चई, या रसूल अल्लाह, या जेका रोज़ थप लॻंदी आहे सा तुंहिंजे रहमत जे सदके माफ़ थिए। नबी से फरमाइनि था, मां रहमत लिल आलमीन आहियां, दुआ थो घुरां अॼु खां पोइ तो ताया क़यामत ताईं थप्पड़ माफ़ आ। उन ॾींहं खां पोइ शैतान तां थप माफ़ थी वई, पर लानत आहेसि क़यामत में हिसाब जुदा थींदो। मालूम थियो त नबी करीम जी रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे। असां सुन्नी त अॻे ई झोली झरियो वेठा आहियूं, यकीनन फ़ाइदो पवंदो। असां त अर्ज़ कंदा हूं, रे रहम कर या रसूल अल्लाह, रहमतूं रसी कर इनायत अहमदा, सुण हिन बंदे जी बेकसी। घणो किरतऊं कचो आहियां अबोझो आरसी, अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़िअ नामवर। ज़ालु ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे, सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे। दर्द दूरी कर दफ़ो कढो रंज दिल जे रोह खे, सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़िअ नामवर। दाल दोसा तह धणी आगे कयो एहसान हुई, जो उतई अफदय तो मुल्की दाद कर दयान हुई। तारीफ तुंहिंजी थो करे सारा सिफ़त सुबहान हुई, छा सिफ़त तुंहिंजी कंदो आजिज़ अकुल इंसान हुई। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर। गौर कर गमगीन जो है नूर नाफ़िअ नामवर। खुदा जो कसम, असां त 24 कलाक गिचे में गारो विझी मुस्तफ़ा के सदींदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां उम्मीद न लायो। वह अल्लाह जी रहमत केरा, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ अल्लाह जी रहमत मदीने वारो साईं।
केरा बा मदीने वारो अल्लाह ताला फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक या रसूल अल्लाह ये तुझा उम्मती जे कड़े गुनाह था कन डोह वधी विया थन त तो मुहम्मद जे दर ते हली अचन छा कन सही जाऊक तो वट हली अचन फस्तगफिरुल्लाह तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन तो वट अची का माफ़ी घुरन मालूम तो अल्लाह आहे मुझे नबी करीम वट तड़े तो ते तो खुदा चे तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन भला जे अल्लाह खां माफ़ी घुरन त माफ़ी मिलंदन रब तो चेन वस्तगफर लहुमुर रसूल हिकड़े पासे अल्लाह खां माफ़ी घुरन बे पासे ऐ रसूल तू बि हथड़ा खणी सिफारिश कर पो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा पो जॾहिं तुंहिंजी सिफारिश थींदी त मां तौबा बि क़बूल कंदोसान रहम बि कंदोसान असांजो महबूब रब असांखे ॾिनो असांजो वसीलो आहे हिन दुनिया में भी वसीलो आहे कब्र में भी वसीलो आहे पुल सरात ते भी वसीलो आहे हौज़ कौसर ते भी वसीलो आहे मुंहिंजा आॾा मीज़ान ताराज़ू ते भी वसीलो आहे मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात यकीनन पंहिंजे उम्मत खे जन्नत ॾे वठी वेंदो उन हबीब में उम्मीद अथव या नाहे पोइ इन महबूब जी अचण ते ख़ुशि थिजे या रंज थिजे असां उर्स कंदा आहियूं महबूब जो मीलाद मल्हाईंदा आहियूं त रब असांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो पंजाबी में पहाको आहे त ख़र्चा साॾा नखरे लोकां दे अबा समझो था लाइ न ख़र्चा असाॾा ख़र्च साईं निसार अहमद जो अबा हाओ न सही ख़र्च लालू वारनि जो सड़े वरी मुला बार गॾह ते हींगे खोदी अड़े चंडरातो जो छा वञे बिस्मिल्लाह असांजो ख़र्च असांजो ॾोकड़ असांजा चांवर असांजा गोश्त असांजो गेहूं असांजो रधियूं बिस्मिल्लाह करे असां नबी बि असांजो तुंहिंजो त मुला कुझु कोन्हे पोइ उनजी ख़ुशी मल्हायूं सड़े तूं छो थो पियो अल्हम्दुलिल्लाह जंहिंखे फ़ाइदो थींदो सो ख़र्च कंदो पर जंहिंखे घाटो आहे सो सड़े बि न भली सड़ण जो वीचारा सड़न त ॾियो तव्हां नाराज़ न थिजो लालू वारा भली पिया सड़न घाटे वारो सड़े त पियो भली अल्हम्दुलिल्लाह असांखे त ख़ुशी आहे जो असांजो नबी आयो आहे सलात बुलंदा हुआ असां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हिकड़ी अजीब गरीब ॻाल्हि कई आहे तव्हांखे ॿुधाया हज़रत पीर रहमत पूरी रहमतुल्लाह अलैहि हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार चओ रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो हर कोई प्या चाहे मर्जी सराकी अचे वधी अलाए कान हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी सुभान अल्लाह कर ॾाढे त कर लालू जे वहाबिन जे घर में तो पुजे हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी रब दा सोहना आया चो सुभान अल्लाह वाह सोहना पीर गफारी रब दा सोहना आया जन्नत सी गारो जल्दी हूरा पैगामन सेरे आमद सरकार दी आमद सरकार दी हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी असांखे ख़ुशी आहे अहिड़ो रब असांखे नबी ॾिनो आहे जो जंहिंजी रज़ा रब चाहींदो आहे
खुदा की रजा चाहते हैं दो आलम, पर खुदा चाहता है रजा ए मोहम्मद। सब जहान चवंदा हन रब राजी थे, पर रब चवंदो आहे मुंहिंजो हबीब राजी थे। ओ लालू जा मुसलमान तोखे मुबारक हुजे जो तोखे असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे जंहिंजी रजा खुदा पियो ॻोल्हे। अल्लाह सही शल तव्हांजी हाज़िरी क़बूल करे, अवां जे सदके खुदा मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार फरमाए, ओड़े पाड़े वारनि खे खुदा तबारक व तआला हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। हाणे दुआ ख़ैर जी घुरंदासीं, 2 कलाक थी विया आहिनि यार। अवां यार कोन थको, भला मां खणी आण थो मञा। बाबा रात मुंहिंजो जलसो हो, अॼु तव्हां वटा, सुभाणे वरी मेहड़ा। अचो मेहड़ त ख़बर पए, तव्हां इश्क जी घर वेठे था हिते हाओ कयो, कुझु पंधु कयो त ख़बर पए। हाणे पिछाड़ी आख़िरी चिठी जो सुवाल पढ़ी पोइ दुआ था घुरो। सलात बुलंद आवाज़। छा आहे साईं? अब्दुल हमीद लोंडा तकीर कयाद हज़रत अली इमाम हसन हुसैन अहल बैत नाहे। अबा मां ताज़ो हाणे मथे हफ़्ते गुज़िरियल अंगारे जे ॾींहुं उस्ते मोहम्मद मुंहिंजी तक़रीर हुई। पोइ ते उस्ते मोहम्मद में तक़रीर ते शहदाद कोट जा ऐं कुब्बे सईद खान जा मुसलमान 2-3 बसूं भरे आया। हिन चिठी में जेका ॻाल्हि आहे सा उन्हनि मूंखे उते बि ॿुधाई, चिठी वारा बि ॿुधाइनि था। ॻाल्हि कहिड़ी आहे त ताज़ो इते मुल्ला अब्दुल लतीफ जो तूं बादशाह बगदादी, हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते, मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ी अॾे पेर। पोइ औलाद